पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ॿारनि जे आलमी दिहाड़े ते पैगाम असांखे पंहिंजे ॿारनि जी तालीम तरबियत ऐं तहफ़ुज़ लाइ अञा घणो कम करण जी ज़रूरत आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो इहो चवणु आहे। ॿारनि ख़िलाफ़ इम्तियाज़ी सलूक, घरेलू तशद्दुद, जबरी पोरियो ऐं नंढी उमिरि जी शादियुनि जी रोकथाम जे लाइ गॾिजी कम करण जी ज़रूरत आहे। पीपी चेयरमैन जो चवणु आहे त पाकिस्तान जूं नंढी उमिरि जूं छोकिरियूं बि औरतुनि वांगुरु बहादुर ऐं बासलाहियत आहिनि। समाज ऐं सरकार पाबंद आहे त उहे ॿारनि खे बहितर तालीम, तरबियत ऐं सिहत जूं सहूलियतूं शहरनि लाइ बराबर हक़ ऐं बराबरी में यकीन रखे थी। पीपी चेयरमैन जो इहो चवणु आहे त शहीद भुट्टो मुल्क में पहिरियों भेरो हुकूमती सतह ते औरतुनि बाबति तरक़ी पसंद सोच ऐं पॉलिसियुनि खे मुतारिफ़ करायो। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे ख़्वाब खे जटरादार तरक़ीअ जी शक्ल ॾियणु आहे। शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो ख़्वाब हो त पाकिस्तानी औरतूं बाख्तियार हुजनि ऐं ज़िंदगीअ जे हर शोबे में अॻिते अचनि।